सोबोदेरो लग गडेजी में तहरीके निफाज फिक्का जाफरिया पाकिस्तान के कायदे आगा सैयद हामिद अली मौसमी के शहजाद ने आगा सैयद मुर्तजा मौसवी आगा सैयद अली रूहुल अब्बास मौसवी एडवोकेट जी आमद के मौके ते ऑर्गेनाइजर कमेटी जंहिंमें सरपरस्त आला मियां नजमुल हसन कुतुब सूबाई कमांडर मुख्तियार फोर्स मियां नजम अली बाकिर हुर अल्लामा शाहिद अब्बास मल्ला एडवोकेट इमदाद अली खमीसानी जिन शानदार इस्तकबाल किया ऐं रैली की सूरत में गडेजी मियां हाउस पहुंचायो जिते इमाम बारगाह मूसे काजिम अलैहिस्सलाम में सॼी रात जश्न इमाम ज़माना अलैहिस्सलाम जारी रहियो। आगा साहब जे फर्जंदन सां पूरे सिंध के मरकजी क़यादत जंहिंमें सूबाई सदर सैयद मुस्तफ़ा शाह रिजवी, सूबाई जनरल सेक्रेटरी मदहोश भुट्टो, सूबाई सरपरस्त आला नजमुल हसन कुतुब, सूबाई सदर MO ज़वार बरकत अली जाफरी, मुख्तार फोर्स ऐं इब्राहिम स्काउट जा जवान गॾु हुआ। उन मौके ते मरकजी अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त नजमुल हसन अबू बकरी सरपरस्त तहरीक निफाज फ़िक़्ह जाफरिया। मां 1984 को वठी तहरीक में रहियो आहियां। हुसैनी माज़ खुलियो, उन में मां रहियुमि। कोट लखपत जेल में 2 दफ़ा मां वियुमि। तंहिंखां पोइ आगाजीअ जे जो मां रूहानी फर्जंदनि मां हिकु आहियां। हम बड़े खुशनसीब हैं कि हमारे महबूब कायद आगा हामिद अली सरकार के बेटे जो तकरीबन पूरी सिंध की आखिर त इमाम ज़माने जो मक़सद है जो खणी करे असांजा सरकार जा बचड़ा सिंध में आया आहिनि। असां सिंध वारनि उनखे वेलकम कियो आहे। असांजो नस्ल दर नस्ल हमेशा सरकार जो उन छा आहे मोहब्बती आहे, चाहींदा आहिनि उन्हनि खे, ऐं हमेशा असांजो मरण जीअं उन ज़ात सां आहे ऐं इन तनसीब सां। अल्लाह जीअं साईं जन निकिता आहिनि मरकज़ मां ईअं ई हाणे निकिरंदा रहंदा ऐं सिंध खे अञा वधीक टाइम ॾींदा। इन वक़्तु मौजूदु आहियूं गडेजी में मूसवी सैयद जे फर्ज़ंदान जो इस्तक़बाल किया वियो आहे। उन हवाले सां हिते आयल महिमाननि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी हुनजो चवणु आहे त मूसवी सैयद जो दौरो आहे ऐं जेको तहरीक निफ़ाज़ फ़िक़्ह जाफरिया हिन जो